मुफ्ती साहब असां ॿाहिराड़ी जा ज़मीनदारी वारा माण्हू आहियूं। असांजे ज़मीन में जेका वाही अचे थी उन में गटर जो पानी दाख़िल थिए थो, छा वाही जो पानी कपिड़नि खे लॻे त कपिड़ा नापाक थींदा? जेको वाही वारो पाणी आहे इहो माए जारी जे हुकुम में आहे, वाहंदड़ पाणी जे हुकुम में आहे। जेकॾहिं इन में का गंदगी दाख़िल थिए थी पोइ इहो ॾिसणो आहे त इन पाणी जो जेकॾहिं रंग तब्दील थिए थो या इन पाणी जे अंदरि कंहिं क़िस्म जी धप अचे थी या इन पाणी जो ज़ाइक़ो तब्दील आहे त पोइ इहो पाणी नापाक आहे। जिस्म खे लॻंदो या कपिड़नि खे लॻंदो त कपिड़ा ऐं जिस्म नापाक थी वेंदो ऐं इन पाणी सां वुज़ू बि जाइज़ न आहे। जेकॾहिं इन वहंदड़ पाणी जो रंग भी साफ़ आ, धप भी ना है, ज़ाइक़ो भी इन जो दुरुस्त आ, त पोइ इहो पाणी नापाक न आहे। भल जा कपिड़नि खे लॻे या भल जा तव्हां इन सां वुज़ू भी करे सघो था। ऐं ॿी शइ इहा त जेको वाही वारो मसइलो आहे, वाटर अचे थो या शाख थी अचे, इहा हिकिड़ी इज्तिमाई शइ आहे। इहा छा आहे? इज्तिमाई शइ आहे। जंहिं शख़्स जी ज़मीन ते वाही अचे थी हर शख़्स उन वाही जो हक़दार आहे। हाणे उन वाही जे अंदरि जेकॾहिं को शख़्स पंहिंजे घर जो गटर दाख़िल करे थो, इहो पंहिंजे पाड़े वारनि सां ज़ुल्म आहे। तव्हांखे गटर करणो आहे, उन जे लाइ अलहदा को खॾो वग़ैरह ठाहियो। इज्तिमाई शइ में पंहिंजी ग़लाज़त दाख़िल करणु इहो मुसलमाननि जी हक़ तलफ़ी आहे। इहो हिकिड़ो गुनाह आहे। इहो काफ़ी जॻहियुनि ते असां ॾिठो आहे त जेकी बि वाही पाड़े सां वेंदी, जेके मुंड वारा हूंदा उहे पंहिंजी घर जा समूरा गटर उन में दाख़िल कंदा। हाणे नमाज़ी माण्हू जॾहिं पाणी बंदि कंदो, उन जे कपिड़नि खे लॻंदो साॻियो अची नमाज़ बि पढ़ंदो। त इन शइ जो ख़्यालु करिणो आहे।